मेहड़ फ़लस्तीन में थींदड़ इसराइली जारियत ज़ुल्म बरबरीत ख़िलाफ़ शिया उलमाए काउंसिल पारां मौलाना मुजाहिद हुसैन चांडियो, अमीर अली जोयो, इस्माइल महदवी ऐं ॿियनि जी अॻवानी में मरकज़ी इमाम बारगाह खां नेशनल प्रेस क्लब मेहड़ ताईं एहतिजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवान नेशनल प्रेस क्लब मेहड़ जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ऐं रैली खे ख़िताब कंदे चयो त मज़लूम फ़लस्तीनियुनि मथां थींदड़ ज़ुल्म ते इंतिहाई अफ़सोस थियो आहे। फ़लस्तीनियुनि सां थींदड़ ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। अमेरिका ऐं इसराइल फ़लस्तीन जे मुसलमान, मासूम ॿारनि ऐं औरतुनि मथां ज़ुल्म बंदि करे। अक़वाम मुतहिदा इसराइल जी धुर बणजण बजाए मज़लूम फ़लस्तीनियुनि ते थींदड़ जारियत जो नोटिस वठे। हुननि मुतालबो कयो त फ़लस्तीन में थींदड़ ज़ुल्म ते अक़वाम मुतहिदा नोटिस वठी फ़लस्तीन मथां बमबारी, ज़ुल्म ऐं जबर बंदि कराए। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।